सखर मां ख़बरवास शेयर कंदासीं। सिंध हेल्थ केयर कमीशन जूं इताई डॉक्टर्स ख़िलाफ़ कार्रवायूं। ॾह क्लिनिकूं सील कई पयूं आहिनि। कमीशन जूं ख़ैरपुर ज़िले जे केंगरी ऐं गंबट वारनि इलाइक़नि में कार्रवाई कयूं पयूं आहिनि। कमीशन कार्रवाई दौरान अताई डॉक्टरनि जूं 10 क्लिनिकूं सील करे छॾियूं। 4 डॉक्टरनि खे रजिस्ट्रेशन लाइ वार्निंग ॾेई जारी करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अपडेट कंदासीं नाज़रीन अवां सखर मां। सिंध हेल्थ केयर कमीशन जूं अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवायूं। 10 क्लिनिकूं सील। कमीशन जूं खैरपुर ज़िले जे केंगरी ऐं गंबट वारनि इलाइक़नि में कार्रवायूं। कमीशन कार्रवाई दौरान अताई डॉक्टरनि जूं 10 क्लिनिकूं सील करे छॾियूं। 4 डॉक्टरनि खे रजिस्ट्रेशन लाइ वार्निंग जारी। सखर मां ख़बरवास शेयर कई पिया। सिंध हेल्थ केयर कमीशन जूं अताई डॉक्टर्स ख़िलाफ़ कार्रवायूं। 10 क्लिनिकूं सील कई पयूं आहिनि। कमीशन जूं खैरपुर ज़िले जे केंगरी ऐं गंबट वारनि इलाइक़नि में कार्रवायूं कयूं पयूं। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सखर मां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर अब्दुल गफूर शेख। जी अब्दुल गफूर, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, सिंध हेल्थ केयर कमीशन पारां जेको आहे सो जोड़ियल छापामार टीम पारां अॼु खैरपुर जे केंगरी ऐं जेको आहे सो केंगरी समेत ॿिनि तालुकनि में जेको आहे सो कार्रवायूं कयूं वयूं आहिनि, जंहिं दौरान 10 खां वधीक जेके अताई डॉक्टरनि जूं क्लिनिक्स हुयूं जेके गैर कानूनी तौर ते हलंदड़ हुयूं गंबट ऐं केंगरीअ मां, उहे जेके सो बंदि करायूं वयूं आहिनि। जॾहिं त 4 जेके डॉक्टर आहिनि उन्हनि खे वार्निंग जारी कई वई आहे त हू पंहिंजी क्लिनिक्स जी जेका आहे सो रजिस्ट्रेशन कराइनि। इन खां अलावा जेको आहे सो डॉक्टर मुजाहिद जेको छापामार टीम जो अॻुवाण हो, उनजो चवणु आहे त जेके क्लिनिक्स हुयूं उते जेको आहे सो काफ़ी सारा मसला हुआ। उते बुनियादी सहूलियतुनि जी खोट हुई, सफ़ाई सुथराई समेत ॿिया मामला बि हुआ। जेके रजिस्टर्ड क्लिनिक्स आहिनि उन्हनि खे बि जेको आहे सो वार्निंग जारी कई वई आहे त उहे पंहिंजे मामलनि खे जेको आहे सो सिधो कनि। इन खां अलावा मेडिकल स्टोर्स ते बि जेको आहे सो कार्रवाई कयूं आहिनि। जेके अणरजिस्टर्ड ऐं गैर मयारी दवाऊं जेके रखंदड़ मेडिकल स्टोर्स आहिनि उन्हनि ख़िलाफ़ पिणु कार्रवाई कयूं वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ मेडिकल स्टोर्स ते जेको आहे सो विज़िट करे उन जूं दवाऊं ऐं उनजे रजिस्ट्रेशन वारो जेको सिलसिलो आहे उहो पिणु चेक कयो वियो आहे। जी अब्दुल गफूर, अवां जी वॾी महिरबानी।